बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, लतीफ़ साईं जो बैत आहे त जिन बनीअ ने ॿिज तिन पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। आबादगार दोस्तों, इन वक़्तु जेको आहे सो पंहिंजी ज़मीन ते मौजूदु आहियां ऐं हीअ बसर जो फ़सुलु आहे। 3-3.5 एकड़ जो हिकिड़ो बसर जो पीस आहे, उन ते बीठा आहियूं। अॼु हिन बसर जी जेका उमिरि आहे उहा 83 ॾींहंनि खे पुॼी चुकी आहे। 84 ॾींहं शुरू अथसि ऐं उन करे हिन खे आख़िरी जेको आहे असां पोटाश ॾियूं पिया त इन खां पोइ फाइनल करे ईंदासीं ऐं ॿियूं जेके खाद खुराकूं हुयूं उहे 70 खां 65 ॾींहं जे विच में असां ॾेई हिन खे मुकमिल करे छॾियो। हक़ीक़त में त बसर खे 55 ॾींहंनि में टोटल खुराकूं ॾेई छॾिबियूं आहिनि, जेको असां किताबनि में पढ़ियो आहे या जेके असांजा दोस्त बसर खाईंदड़ आहिनि उन्हनि जे चवण मूजिबि। पर असां वरी नवां हुआसीं, उन करे थोरो 2-3 ॾींहं अॻिते हलाए वियासीं हिन खे। बहरहाल चवण जो मक़सदु इहो ई आहे त अॼु 83 ॾींहंनि ते हिन खे हीअ लास्ट पाणी त थी सघे ॿियो बि हिन खे अचे, पर पोटाश आख़िरी ॾींहुं पिया। उन खां पोइ जेको आहे सो हिन में मुंहिंजो प्रोग्राम आहे त आउं बसर में कणिक छटे छॾियां। जेके दोस्त सीनियर असांजा इहो कमु कंदा रहिया आहिनि, कणिकूं छटींदा रहिया आहिनि बसर में, जेके के त कमंद काईंदा, पर जेके नथा कमंद काए सघनि या उनजो बसर थोरो लेट हूंदो आहे, असांजो बसर इनशाला 110 ॾींहं खां वठी 115 ॾींहं में निकिरंदो। उन करे असां अॼु 83-84 ॾींहं ते इहो फ़ैसिलो कयो आहे त असां हिन में कणिक छटे छॾियूं। ऐं जेके सीनियर दोस्त इहो कमु अॻु बि कंदा आया आहिनि प्रैक्टिकल, उनजो चवणु आहे त इहे कणिकूं 30 खां 35 मण जेको आहे सो आसानी सां लही वेंदियूं आहिनि, छाकाणि त इन ज़मीन में खाद खुराक वधीक ॾिनल हूंदी आहे। ऐं असां बि इहो जेको आहे सो प्रैक्टिकल तौर ते जेको आहे अॼु कयूं पिया ऐं हिन खे पाणी भराए इनशा ताला शाम जो या सुबुह जो हिन में कणिक छटे छॾींदासीं। वॾी महिरबानी।